वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां अवां जिते बुझो ख़ुशि जो शाद ऐं आबाद जो मां बेहद शुक्रगुज़ार हमेशह जीअं शुरूआत में शुक्रिया अदा कबो आहे उन्हनि सभिनी जो जेके एतिरा महिरबान आहिनि ऐं पंहिंजी क़ीमती राय खां नवाज़ींदा रहनि था ऐं जीअं तव्हां यकीनन टेक्स्ट बि पढ़ो था कमेंट्स बि पढ़ो था कमेंट्स मुख़्तलिफ़ ईंदा रहंदा आहिनि ऐं मुंहिंजा असातिज़ा इकराम मूं ते महिरबान आहिनि मुंहिंजी मैडम मुंहिंजा टीचर्स जेके मूंखे ॾिसनि था उहो सम्झनि था त उन्हनि जो शागिर्द इन लाइक़ु आहे जो इन मौज़ू ते कुझु ॻाल्हाए सघे थो त मूंखे वेरिएबल मौज़ू चवंदा रहनि था मैडम रोज़ी इलियास साहिबा जन मूंखे फ़रमायो त तूं खाधे जी अहमियत ते ॻाल्हाए तूं वक़्त जी अहमियत ते ॻाल्हाए छाकाणि त माण्हू तोखे ॿुधनि था हाणे मुंहिंजे उस्ताद जी इहा इनायत हुजे मूं ते ऐं उहो मूंखे इन लाइक़ु सम्झे त मुंहिंजे लाइ तमामु अहम तरीन ॻाल्हि आहे अॼोकी इन गुफ़्तगू शुरू करण खां पहिरीं मां पंहिंजे सेलफ़ोन तां अव्हांखे हिकु तस्वीर ॾेखारणु चाहियां थो हीअ तस्वीर जेकॾहिं तव्हांजे साम्हूं अचे त हीअ तस्वीर पंहिंजी जाइ ते अहम आहे यकीनन महसूसु थिए थो त का शादी आहे जिते का तकरीब ख़तमु थी आहे या ख़ुदा न ख़ासिता ॿी का ग़म जी ॿी का शइ आहे जिते इहो खाधो वापरायो वियो आहे ऐं उन वापराइण खां पोइ इन्हनि प्लेटुनि खे धोअण जो ऐं साफ़ु करण जो कमु थी रहियो आहे वरी निगाह विझूं था हिन पिक्चर ते जेका मां चाहियां थो त तव्हांजे साम्हूं हिकिड़ो भेरो पंहिंजे दिलि जे हुज़ूर सां पेश कयां ऐं असां ॾिसूं त हिन तस्वीर में असांखे कहिड़ी कहाणी नज़र अचे थी चयो वेंदो आहे त तव्हांखे जेकॾहिं इंसान खे ॾिसणो आहे या उन ते ग़ौर करिणो आहे न त उनखे कावड़ जी हालत में ॾिसो या साणु सफ़र करे ॾिसो इहो कॉल आहे तमामु अहम कॉल आहे पंहिंजी जाइ ते त तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे ऑब्ज़र्व करिणो आहे जेकॾहिं हुनजी रियलनेस जेका आहे उनखे ॾिसणो आहे त तव्हां या त हुन सां गॾु सफ़र करे ॾिसो या तव्हां हुनखे कावड़ जी हालत में ॾिसो त ख़बर पवंदी त हिन माण्हू में केतिरो वज़न आहे केतिरी बर्दाश्त आहे केतिरी क़ुवत आहे पर जेकॾहिं असां इन ॻाल्हि ते थोरो अॻियां वधायूं त दौरे जदीद में हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि अहम आहे त तव्हां उनखे खाधो खाईंदे बि ॾिसंदा कयो त उहो कीअं थो मानी खाए उन मां ख़बर पइजी त साहिब किरदारु वजूद कहिड़ी हैसियत रखे थो दिलि में न कजो असां न कंहिं तकरीब में वेंदा आहियूं त ख़ासि तौर ते मिसाल तौरु जेकॾहिं 10 जी टेबल आहे असां सभु 10 जी टेबल ते वेठासीं त पाण में डिसाइड करे वठंदासीं त उहो जेको पीसिस आहिनि उन ते तूं निगाह रखिजांइ ठीकु आहे चांवर तूं खणंदे ऐं मिठे ते तुंहिंजी अखि हूंदी ऐं बोतलूं ॾिसंदासीं पाण त बोतलूं अचे तूं अलर्ट रहिजांइ जीअं ॿिया न खणी वञनि हाणे मिठो फिको खारो जेको बि खाधो आहे न उन ते असांजी निगाह पहिरीं हूंदी आहे जीअं ई ढकणा हटंदा आहिनि न त हिकिड़ी अजीबुल ख़ल्क़त मख़लूक साम्हूं अची वेंदी आहे जेको माफ़ी सां ॾाढो ॾुखिया लफ़्ज़ आहिनि पर हैरत लॻंदी आहे त इहो इंसानु जेको इहो ईअं मानी खाए थो अहिड़े तरीक़े सां सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे उन खां पोइ तव्हां नोट कयो हूंदो त जॾहिं असां उन टेबल ते उथंदा आहियूं त अलाए केतिरियूं बोतूं भरियल ई पियूं हूंदियूं आहिनि उते 10 जी जाइ ते 15 खणी ईंदा आहियूं पियूं हूंदियूं आहिनि ॿ करे पीअंदा आहियूं त बि पेट कोन पंहिंजी जाइ ते पहुचंदो आहे बोतलूं ख़ाली पियूं हूंदियूं आहिनि पीसिस खणी ईंदा आहियूं उन्हनि जो हिकिड़ो पहाड़ ठहियो पियो हूंदो आहे मानी हूंदी आहे त उहा पंहिंजी जाइ ते बसि हिकिड़ो अजीब हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे जेका साम्हूं हूंदी आहे असीं ईअं छो कंदा आहियूं छा ईअं कोन थो थी सघे त असीं ओतिरी मानी खणूं जेतिरी असां खाइणु चाहियूं छा ईअं हूंदो आहे छा त जेके दावत कनि था असांजा उहे तमामु थोरी मानी ठाराइनि ऐं दावत वधीक माण्हुनि जी कनि मानी हमेशह वधीक माण्हुनि जी हूंदी आहे दावत थोरनि माण्हुनि जी हूंदी आहे पर तव्हां नोट कंदव मानी खुटी पई मानी खुटी छो पई जेको माण्हू को बि ताम ठाराए थो ऐं तव्हांखे दावत ॾिए थो त यकीननि हू कुझु सोची सम्झी दावत ॾींदो न ईअं त कोन कंदो त हू दावत ॾिए थो 500 माण्हुनि खे ऐं मानी ठाराईंदो आहे 250 माण्हुनि जी ईअं कोन्ह थींदो आहे 500 माण्हुनि जी दावत हूंदी आहे 700 जी मानी तयारु थींदी आहे त भई 100-200 रखिजांइ तव्हां किथे खुटी न पए त असां हुनखे पूरा करे सघूं त पोइ उहा हिकदमि खुटी कीअं थी वञे उहा खुटी ईअं थी वञे छाकाणि त असां जॾहिं पंहिंजे पूरी बूदे में अचूं था न त असां उन महिल को बि लिहाज़ कोन था कयूं त छा करिणो आहे कीअं करिणो आहे ऐं ख़ासि तौर ते जेका पहिरीं शिफ्ट हूंदी आहे उहा एॾी ख़तरनाक हूंदी आहे जो तव्हां हिकदमि ॾिसंदो सभु माण्हू निगाह में रखंदा आहिनि त केॾीमहिल इहो ढकणो परे थिए थो ऐं केॾीमहिल इहा कैफ़ियत असांजे साम्हूं अचे थी ख़ौफ़ नज़ात मौज़ू थोरो अजीबो ग़रीब आहे पर अहम आहे थी सघे थो तव्हांखे ॾुख थिए त लहजो करख़्त आहे या उन में उहा चाशनी न आहे पर ॻाल्हि इहा आहे त जेको रिस्क आहे न उहो असांखां इनायत घुरे थो असांखां मोहबत घुरे थो असांखां उहो इफ़्तिख़ार घुरे थो जंहिंसां उहो कुदरत पारां असां ते नाज़िल थिए थो असांखे यादि रखणु घुरिजे त असांजे रिस्क जो वाइदो असांजे रब जो आहे ज़िंदगी में 2 शयूं असांजे पोयां लॻी थियूं ईंदियूं आहिनि हिकिड़ो रिस्क हिकिड़ो मौत इहे 2 शयूं असांजे मथां आहिनि ई आहिनि हाणे जंहिं रिस्क जो वाइदो रब कयो आहे उहो रिस्क कीअं खुटंदो उहो मुकमल ई थींदो न पूरो थींदो न असांखे ख़बर आहे छा त हीअ जेको चांहि जी ट्रे आई आहे जंहिंमें 10 कप्स 10 ॼणनि लाइ सर्व थिया आहिनि इन जो खीर किथां आयो इन जी खंडु किथां आई इन में जेको पाणी फैलायो उहो किथां आयो कहिड़ो कंहिंखे कीअं नसीबु थियो
ॻाल्हि बिल्कुलु साम्हूं जी आहे त उहे शयूं कुदरत जे पारां हर कंहिंखे नसीबु थियनि थियूं, उनखे मिलनि थियूं ऐं माण्हू पंहिंजे हिसे जो ई खाए थो। पर उन में जेका हबच आहे न उहा ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त जेको ढेर आहे मानीअ जो, हाणे इहो जेको फ़ोटो हुयो हिनखे जेकॾहिं तव्हां शुरू में वरी रिप्ले करे ॾिसंदो त अंदाज़ो लॻाए सघूं था त थी सघे थो 10 माण्हू 12 माण्हू 15 माण्हू हुन मां मानी खाई वञनि, थी सघे थो न। भला ज़रूरी आहे छा त माण्हू असांजी उबरी खाइनि, असांजो बचायल मानी खाइनि? छा इहो थी कोन थो सघे त हुनखे फ्रेश मानी मिले? छा इहो थी कोन थो सघे त असां हुनखे फ्रेश मानी इन करे ॾिजो असां घटि खाऊं था, असांखे घटि खाइणु खपे? ॾिसो हर शइ जा हिकिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि। मिसाल तौरु जीअं फरमायल आहे त बिस्मिल्लाह करे खाओ, हथ धोई खाओ ऐं पंहिंजे पासां खाओ। केतिरा असांजा महिरबानी हूंदा आहिनि उहे डिश खे फेराईंदा आहिनि। नोट कजो, जेकॾहिं चिकन जो सुठो पीस परे पासे आहे न त जेको ॾोंगो आहे या जेके चमचो चवंदा आहिनि, ख़ासि तौर ते हथु चवंदा आहिनि, उहो हथु पवंदो ई परियां। हिते वेठो आहियां मां ऐं मां उतां खणंदुसि छाकाणि त हुन पासे सुठो पीस पियल आहे शुरूआति में ई। छा ईअं कोन थो थी सघे त मां पंहिंजे पासां ई खणां पोइ जेको कुझु आहे वरी हुनखे फेराइबो, हीअं फेराइबो, फेराए करे वरी पंहिंजे पासे कबो। ऐं अलाए केतिरा दफ़ा, मूंखे माफ़ु कजो प्लीज़ पर मां ॻाल्हाइणु चाहियां थो, केतिरा दफ़ा त इहो बि तव्हां ॾिठो हूंदो त चूंडे चूंडे खणिबो आहे। हिकिड़ी ॻोठीअ में ईअं उते माना हुन में जेको चमचो तव्हां चवंदा आहियो चमच जेको हूंदो आहे उहो त हणंदा आहियो, बोटी खे लॻंदो आहे त वरी खोटे उहा बोटी कढिबी, वरी ॿिए पासे हणिबो। जेकॾहिं हिकिड़ी माना तबाक में 7-8 बोटियूं आहिनि त 2 या 3 बोटियूं त महिरबानी लाइक़ सद एतिराम पहिरें हथ में खणी वेंदो। ख़ुदा नज़ात हीअ रिस्क आहे, हिन जी बरकतूं आहिनि, हिन जूं इनायतूं आहिनि, हीअ नाज़िल थिए थो। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे, असां ॾिसंदा आहियूं त असांखे आदत आहे बचाइण जी। मिसाल तौरु असां ड्रिंक वठंदासीं हेतिरो हेतिरो हुन में बचाईंदासीं, स्टाइल आहे असांजो। का बि शइ पीऊं असां त हेतिरी बचाए बि ज़रूरु, इहे थोरी हबच आहे न माण्हूअ खे त सभु कुझु पी वियो। चांहि आहे त उन में थोरो आख़िर में बचाइबो ज़रूरु, छाकाणि त ज़रूरी आहे न भई उन में पती आहे, हुन में पती वती कोन्हे, साफ़ु थियल आहे छणियल चांहि, पर बचाइबो ज़रूरु छाकाणि स्टाइल आहे। मुग़ल साहब खाए पीए थो त हुनजो हिकिड़ो स्टाइल हुअणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी, जवानी ई नौजवानी जा ॾींहं हुया ऐं आदत हूंदी त माना का बोतल वोतल पी बि हुई त उन हेतिरो बचाइबो, आख़िर में स्टाइल लॻंदो त इहो बचे पियो। त केमहिल वालदा साहिबा उन्हनि शयुनि खे गौर सां ॾिसंदी हुई त इहे हिन जूं आदतूं कीअं पियूं थियनि, जेको वधे पियो थो त हीउ छा पियो थो डेवलप करे पाण में। त मूंखे हिकिड़े ॾींहुं घुरायो ऐं मूंखे चयो त हीअ जेको तो पी छॾी बोतल? त मूं चयो हा मूं पी छॾी। चई हीअ जेको बचियलु आहे? मूं चयो न इहो बचाइबो आहे, इहो त कोन्ह पीबो आहे। त मूंखे हुन जुमिलो यादि आहे हिकिड़ो जेको मां अॼु ऑन स्क्रीन चवणु चाहियां थो। हुननि चयो त महमूद तूं भले बचाए, तूं चांहि बि बचाए, तूं बोतलूं बि बचाए, तूं हुन मां इहो डुक डुक बचाईंदो जेको तूं बचाइणु चाहीं थो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो हुनजो मिक़दारु एॾो थींदो जो तूं हुन में ग़रक़ थी सघीं थो। ख़ुदा नज़ात अजीब लॻंदो आहे, पर बोतल साफ़ु हूंदी आहे। चांहि जो कोप सुड़ुक सुड़ुक करे पीबो आहे त हुन में का बचत न हुजे, छाकाणि त इहो रिस्क आहे, इहो तमामु घटि माण्हुनि खे नसीबु थिए थो। असां कॾहिं सोचियो आहे एॾी वाफ़र मिक़दार में असांखे मिले थो, असां कॾहिं सोचियो आहे त जेको असां उछलायूं था या जेको असां रद्द कयूं था या जेको असां बेकार में छॾियूं था उहो घणनि माण्हुनि जो कूत थी सघे थो। त बसि अर्ज़ु इहो ई आहे, थोरो सोचे सम्झी खाईंदा कयूं, थोरो पंहिंजी मर्ज़ी सां कढूं। वरी अलाह कंदो त ॿी शिफ्ट बि अची वेंदी, ॿी शिफ्ट में बि खाईंदासीं, उन मां बि सामान खणंदासीं ऐं अलाह कंदो त रब कंदो त इहा जेका सब्र जी कैफ़ियत आहे उहा असांखे सम्झ में अची वेंदी। जेकॾहिं कुझु बि दिलि खे आड़ियो हुजे, ॾुखियो लॻो हुजे त मां माज़रत चाहियां थो, पर इहो तमामु अहम आहे त असां ज़िंदगीअ जी रीतुनि रस्मुनि खे सिखी वठूं। हिकिड़े दफ़े ॻाल्हायूं तव्हांजी ख़िदमत में कीअं खाइबो आहे, उन तरीक़नि ते गुफ़्तगू कईसीं त अॼु इहो बि सोचूं था त केतिरो खाइबो आहे, इहो बि सोचूं था त केतिरो खाइबो आहे। रब साईं अव्हांखे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, अव्हां कंहिंजे दर जा साइल न हुजो ऐं सिर्फ़ु पंहिंजे रब जा मोहताज हुजो। कोविड-19 जारी आहे, ख़्यालु रखिजो पिया पंहिंजो, सी बि आहे, उन खां बि बचाव कजो। अलाह जी फ़मान हुजो, फ़ी अमान अल्लाह, अल्लाह वाहे।